सब खां पहिरियां ज़ुएब साहब मां अव्हांजी तरफ़ ईंदुमि। ज़ुएब साहब 9 मई सानिए खे 1 साल मुकमल थी वियो आहे। उन जा पुरतशद्दुद वाक़िअनि जा जेके असर आहिनि उहे अॼु बि मौजूदु आहिनि। हिकु सियासी पार्टी जे रहनुमा जी गिरफ़्तारी थी, उनखां पोइ इहो जेको आहे रद्द अमल साम्हूं आयो, जंहिंमें सियासी मिल्कियतुनि खे बि जेके सरकारी मिल्कियतूं आहिनि उन्हनि खे बि नुक़सानु पहुचायो वियो, गॾोगॾु फ़ौजी अॾनि ते बि हमला कया विया। छा कंहिं सियासी जमात खे इहो ज़ेब ॾिए थो त उहे अहिड़े तरीक़े जूं जेके आहिनि उहे रद्द अमल ज़ाहिर करे? ॾिसो, जेकॾहिं तव्हांखे 9 मई 2023 जे मामलनि खे या उन सियासी जमायत जे उन अमल खे सम्झणो आहे त पोइ उन साॻी सियासी जमायत जे अमल खे सम्झण लाइ तव्हांखे 2014 में वञिणो पवंदो। 2014 में जॾहिं पहिरियों भेरो PTI बानी लाहौर खां जेको आज़ादी मार्च कढियो हुयो, उन में बि हुन वक़्तु जेका पहिरियां हुनजो माहौल ठाहियो या जेका तयारी कई हुई, जेके उनजी वार्मअप जा जेके जलसा कया, उन में त इहो ॿुधाए रहियो हुयो त हू ॼण इस्लामाबाद वेंदो ऐं नवाज़ शरीफ़ जी हुकूमत खे किराए मोटंदो ऐं पोइ मुल्क में नयूं चूंडूं थींदियूं। पर जॾहिं वरी मामिलो आयो इजाज़त जो, त उनखे पोइ इहो इस्लामाबाद इंतिज़ामिया सां उन सां गॾोगॾु हुकूमत सां बि हिकिड़ो मुआइदो थियो, जंहिंमें इहो चयो वियो हुयो त जेको PTI जो लॉन्ग मार्च आहे उहो इस्लामाबाद में कंहिं मख़सूस इलाइक़े में अची वेहंदो ऐं उनखां अॻिते न वेंदो। उन बुनियाद ते ई इजाज़त ॾिनी वई हुई ऐं किथे बि रंडक न विधी वई उन लॉन्ग मार्च जी। पर लॉन्ग मार्च जॾहिं इस्लामाबाद पहुची ऐं उनखां अॻिते रेड ज़ोन जी तरफ़ वञणु लॻो त पोइ जेका सूरत हाल पैदा थी उहा तव्हांजे साम्हूं आहे। उनखां पोइ PTV जी जेको आहे उहो उन ते ऑफिस ते हमिलो कयो वियो। पार्लियामेंट जे साम्हूं जेका सूरत हाल रही, D चौक जे साम्हूं जेका सूरत हाल रही, उते इवन SSP जेको हुयो जुणेजो साहब, उनखे ज़ख़्मी कयो वियो। उन वक़्तु माना उहो ई उन वक़्तु ई उन जमायत जो हिकिड़ो जेको चहिरो आहे, उनजी जेका नियत आहे, उहा साम्हूं अची वई हुई। ऐं उन खां पोइ वरी जेका सूरत हाल थी, जहिड़े नमूने सां उहो धरणो जो ख़तमु थियो। पर सम्झ में ॻाल्हि अची वई त हीअ बि उन ई साॻे सियासी जमायतुनि जो तसलसल आहे जेके ॾंडे जी सियासत बि कंदियूं रहियूं आहिनि। ऐं असां कराची में इन क़िस्म जे सियासी जेको अमल जा अखियूं ॾिठा शायदि बि आहियूं त हिते कहिड़े नमूने सां हिकिड़ी सियासी जमायत जेको आहे पंहिंजो एक्टिविज़म कंदी, त असांखे ईअं लॻी रहियो त उहा हिकिड़ी साॻी सियासी जमायत आहे जेका वरी ॿीहर हुनजो ॿियो जनमु थी रहियो आहे। पर उनखां पोइ वरी उहो इक़्तिदार में आयो। इक़्तिदार खां पोइ सूरत हाल उनजी जेको बिहेवियर हुयो उहो साॻियो रहियो। त उन वक़्त में ई जॾहिं इहो पैटर्न खयों हुयो, उहो इंतिहाई ॾाढो ग़ैर सियासी ग़ैर जमहूरी पैटर्न हुयो ऐं ग़ैर जमहूरी तरीक़े सां हुन चयो पिए त उहा हुकूमत जेका आहे उहा ख़तमु थिए, जेका न थी, नाकामी मिली हिनखे ऐं न थियो। वरी जहिड़े नमूने सां हिनखे लाथो वियो पाण खे, हुनजी हुकूमत ख़तमु कई वई नो कॉन्फिडेंस जे ज़रिए, उनखां पोइ बि उहो वरी सियासी कोन थियो। उनजो बिहेवियर जेको आहे उहो ग़ैर सियासी रहियो। इस्तीफ़ाऊं ॾियणु, असेंबलियूं टोड़णु, हीअं थिए हूअं थिए, जेका सॼी सूरत हाल तव्हांजे साम्हूं रही। ऐं उनखां पोइ ताकी उहो इन सॼे अरसे में प्रोवोक कंदो रहियो। उन वक़्त में बि हुन प्रोवोक कयो माण्हुनि खे, सिविल नाफ़रमानी जो बाज़ाब्ता ऐलान कई, बिजली जा या गैस जा बिल साड़े ऐलान कई त सिविल नाफ़रमानी आहे। त हुनजो तर्ज़ अमल जेको सियासी रहियो उहो इहो ई रहियो। तव्हांखे ख़बर आहे त नेटो फोर्स खे वञी रस्ता रोक कई हुई, त अहिड़े क़िस्म जूं खोड़ सारियूं उहो हरकतूं कंदो रहियो। पर 9 मई जे जहिड़े नमूने सां शयूं थियूं त उन में एॾो वॾो मसइलो कोन थियो हुयो। उनखे उन ते तशदुद कोन थियो हुन लीडर ते, सिर्फ़ु गिरफ़्तारी ई थी हुई। उनखां पहिरीं पाकिस्तान जी तारीख़ में ॿिया सियासतदान पंहिंजो गिरफ़्तार थींदा रहिया आहिनि, फाहियूं चढ़ंदा रहिया आहिनि, मर्डर थींदो रहियो आहे हुनजो, ईअं रोडनि रस्तनि ते उन्हनि सियासतदाननि खे क़तल कयो वेंदो रहियो आहे। पर अहिड़े क़िस्म जो रद्द अमल कॾहिं बि कोन आयो। पर छाकाणि त हिकिड़ो सॼो प्लान हुयो, सॼी हुनजी पंहिंजी सियासी सोच हुई ऐं सॼी उहा सोच जेका आहे उहा आवाम ताईं उन पहुचाईंदो रहियो। ज़मान टाउन मां वेही करे ज़मान टाउन ते पुलिस जे मथां पेट्रोल बम उछलाए विया, उन्हनि ते पथर उछलाए विया, उन्हनि ते फायरिंग कई वई। ऐं पोइ इहा हिकिड़ी पूरी तयारी सां माण्हुनि खे, पंहिंजनि कारकुननि खे तयारु कयो वियो त जेकॾहिं ख़ान साहिब खे गिरफ़्तार थियो त पोइ त बसि कुझु बि न छॾिणो आहे। सिर्फ़ु गिरफ़्तारी थी यार, उनजे रद्द अमल में तव्हां फ़ौजी जेके ठिकाणा आहिनि उन्हनि खे न छॾियो, तव्हां जिना हाउस खे न छॾियो, तव्हां जेको आहे उहो कोर कमांडर हाउस खे न छॾियो, बाहियूं ॾेई छॾियूं, तव्हां कंहिं शइ जो, तव्हां जेके शहीदनि जूं यादगारूं आहिनि उन्हनि खे तव्हां जेको आहे सो तबाह करे छॾियो। त कहिड़े क़िस्म जी इहा सियासी शयूं? त मुंहिंजे ख़्याल में मां सम्झां थो त इहो इन में ज़रूरु असांजे इदारनि खां ग़लती थी आहे या उन्हनि कोताही जो मुज़ाहिरो कयो आहे। इहा वबा जेका आहे इहा 2014 में जॾहिं जंहिंजो जनमु थियो, इन जी वैक्सीनेशन तॾहिं खां ई थियणु खपे आहे। वैक्सीनेशन में देरि थी, जेकॾहिं वैक्सीनेशन टाइम ते थिए हा त शायदि इहो 9 मई वारो वाक़ियो पेश न अचे हा।